तो ही सभिनी खे प्रणाम। अॼु नंढो सो ही सत्संग केवल हिकिड़ी सम्झाणी पर ऐं वध में वधि स्त्रियुनि जे लाइ इहो सत्संग, उन्हनि खे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। इन सत्संग खे, हिन सत्संग जी लाइन ई एतिरी आहे कि 3 सवाल उन्हनि जो हिकिड़ो ई जवाबु। असांजे जीवन जे 3 सवाल उन्हनि जो हिकु ई ख़ाली जवाबु। हिकिड़ो व्यक्ति विच रस्ते ते हिकु संत खे रोके ऐं उन खां पुछे कि 5 मिंट तव्हां मूंखे पंहिंजो समय ॾियो। हू त संत आहिनि, कंहिंखे समय न ॾींदा। चयो ठीकु आहे। चयोसि मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां पियो। चयोसि ठीकु आहे ॿुधाए, पर उन खां पहिरियां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। तूं जेकी बि मूंखे ॻाल्हि ॿुधाए मां ॿुधण लाइ तयारु आहियां, पर मां तोखां 3 सवाल पहिरियां पुछां थो पियो। उन्हनि सवालनि जो तूं जवाबु ॾे। संत मुस्कुराए पियो अंदर में। उन त ॼाणण हारी संत, कंहिंखे ख़बर न आहे छा चवंदो साम्हूं वारो। उहो त मन पढ़ी वठंदा आहिनि 1 मिंट में। चयोसि मुस्कुराए करे कि ॿुधाए। सवाल पुछी संत पहिरियों सवाल इहो थी कि जेकी बि तूं मूंखे ॻाल्हि ॿुधाइण वारो आहीं, छा उहा पूरी तरह सां सत्य आहे? हे थोरो हिचकिचाइजी वियो अंदर में। चयसि न बराबरि पूरी सत्य जी त मूंखे ख़बर न आहे, मां बि ॿुधी आहे, तव्हांखे ॿुधायां थो पियो। चौकन्नो रहिजी कि संत बि कहिड़ो सवाल करे छॾे। ऐं ॿियो सवाल इहो पुछेसि कि छा जेकी तूं मूंखे ॻाल्हि ॿुधाइण वारो आहीं, उहा मुंहिंजे लाइ सुठी आहे? वरी संकोच में पइजी वियो। चई न आहे सुठी, सुठी बि कोन्हे ऐं सची बि न आहे। हल ठीकु आहे। 3 सवाल, छा जेको तूं मूंखां हिन महिल ॿुधाईंदे पंहिंजी जेकी बि ॻाल्हि तुंहिंजे अंदर में आहे, उहा ॻाल्हि तुंहिंजे लाइ या मुंहिंजे लाइ लाभकारी थी सघे थी? कोई फ़ाइदो थी सघे थो उन ॻाल्हि जो? त बि जवाबु न आहे। कीअं चए फ़ाइदे वारी ॻाल्हि? छोकिन जेके असां गुरुनि सां सवाल कयूं था पिया, थी सघे थो उन जो अस्तित्व में कोई बि मतिलबु न हुजे। बेतुकियूं ॻाल्हियूं असां वधीक पुछंदा आहियूं गुरुनि खां। ऐं गुरु मुस्कुराएसि, चईसि जॾहिं उहा सची बि न आहे ऐं उहा सुठी बि न आहे ऐं उन सां न तोखे फ़ाइदो थियणो आहे न मूंखे फ़ाइदो थियणो आहे, त अहिड़ी ॻाल्हि चवणी छो? अहिड़ी ॻाल्हि छो चवणी आहे जंहिंसां अंदर में केवल मैल ई भरिजे ऐं कुझु दुख जा पल अची वञे, कुझु मां सोच में पइजी वञा। जेको जो गुरु वर्तमान में जीअंदो हूंदो, अॼु में जीअंदो हूंदो, उनखे तव्हां अहिड़ी कोई ॻाल्हि चई छॾींदो त उनखे उन ॻाल्हि सां मतिलबु कहिड़ो आहे? ऐं इहे ई ॻाल्हियूं वधि में वधि माण्हू गुरुनि सां कंदा आहिनि। ठीकु आहे, गुरुनि सां कयो था, किथे किथे गुरु कोई अहिड़ी राह ॿुधाए बि छॾींदो कि तव्हां
शायदि सवाल न पुछो, पर हिकिड़ी ॻाल्हि जो सम्झ पंहिंजे अंदर में रखणी ज़रूरी आहे कि छा जेको असां पाण में बि ॻाल्हायूं था उहा ॻाल्हि न कयूं आहे त छा कमु न हलिया। तूं पंहिंजे 24 कलाकनि में इहो हिकिड़ो अनुभव करे ॾिसजांइ कि तूं 24 कलाक जेको बि कुझु करीं थी पई उन मां 80% ॻाल्हियूं अगरि तूं न करी हा त छा तुंहिंजो ॾींहुं न कटिजे हा? 100% कटिजे हा। असांखे पराई पचर जी वधीक आदत, उन में असांखे आनंद थो अचे पियो। हाणे कंहिंजो कंहिंसां झगड़ो ई थियो हुजे, कंहिंजे लाइ मन में ईर्ष्या ई हुजे, तूं अची करे ॿिए जो मन बि ख़राब थी करीं पई उनखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे। मां त चवां थो हर कंहिंजे घर में इहे थोरियूं थोरियूं ॻाल्हियूं नोक झोक हलंदी रहंदी आहे, सभिनी में हलंदी आहे। ससु नूंहं में बि हलंदी आहे, भेनरुनि में बि हलंदी आहे, ज़ाल मुड़ुस में बि हलंदी आहे, सभिनी में हलंदी आहे। त इहे छा ॻाल्हियूं तूं ॿाहिरि वञी करे कंहिं टे जो मन विचलित कंदी आहे? मां चवां थो अॼु तव्हां 2 ॼणा ई घर में विड़ी पियो, ख़बर आहे थोरी देरि खां पोइ ठही वेंदो, 100% ठहंदव, रहंदो बि गॾु ई अथव। तूं छा उहा ॻाल्हि ॿाहिरि अची करे कंहिं ॿिए खे ॿुधाईंदी आहे त उनजे मन में बि उनजे प्रति ईर्ष्या पैदा न कंदी तूं? हिन ॻाल्हि खे थोरो सम्झिजो कि जेको असां कयूं था पिया उन मां 90% ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो कोई बि तुक आहे ई न, कोई मतिलबु आहे ई न, केवल परायुनि ॻाल्हियुनि सां असांखे मतिलबु आहे। तूं पंहिंजी ॻाल्हि कर, पंहिंजे लाइ कुझु पुछी वठि, उहो वधीक सुठो थींदो। तूं पंहिंजे लाइ कुझु वार्तालाप करे वठि पंहिंजी सहेलीअ सां, पंहिंजे दोस्त सां, उहो सुठो थी। पर कंहिंजी निंदा सभिनी खां वॾो पाप। निंदा करण में तोखे बि मज़ो थो अचे ऐं ॿुधण वारे खे बि ॾाढो मज़ो थो अचे। इहा निंदा हिकु ॼणे जी न थींदी आहे, इहा निंदा पोइ 100 ॼणनि में घुमंदी आहे। उते पोइ हिकु माण्हू त कर्म ठाहे थो, उनजे पोइ 99 ॿिया बि कर्म ठाहिनि पिया। पोइ थोरो ई कुझु थिए थो त पोइ सिधी तव्हां परमात्मा ॾे की मूंसां ईअं छो की मां त कुझु कयो ई कोन्हे भाई, मां त सभिनि सां सुठो हली आहियां। अरे मां चवां थो हिकिड़ो थोरो सो मथे में बि सूर थो पवे न, उहा बि तुंहिंजी प्रारब्ध अथई, उहो तुंहिंजा कर्म अथई, उहे बि तुंहिंजा कर्म ई था कटे। उते परमात्मा खे ॾोह न ॾे, उहो बि तुंहिंजो ई ख़रीद थियल अथई। तूं पंहिंजी वाणीअ सां छा छा ॻाल्हाए थी वञे तोखे पाण खे बि न ख़बर आहे। तुंहिंजी ॿोलीअ में अहिड़ा अहिड़ा अखर था निकिरनि पिया, तोखे पाण खे ख़बर नथी पए पई। मां चवंदो आहियां शब्दों के मुखाग्र मौन। तुंहिंजा शब्द बि अहिड़ा हुजनि जेके चपनि ई चपनि में तूं ॻाल्हाई ऐं साम्हूं वारो सम्झी वञे। गुरू ऐं शिष्य जो रिश्तो ईअं ई हूंदो आहे। कुझु कुझु शायदि मां ॾिठो आहे कि गुरू कुझु अंदर में बसि ईअं ख़्यालु मस करे ऐं शिष्य सम्झी वञे, तकड़ में उहो कमु करे पूरो करे, ईअं थींदो आहे। या शिष्य खे कोई ॻाल्हि जी ज़रूरत हुजे, गुरू 1 सेकेंड में पकड़ींदो आहे। इहो थींदो आहे शब्दों के मुखाग्र मौन। हाणे अंदर में सभिनि जो इहो बि सुवालु ईंदो हूंदो कि बाबा जॾहिं मौन जी ॻाल्हि थो करे त पाण छो थो ॻाल्हाए? हाणे मौन सेखारण लाइ बि त कंहिंखे त ॻाल्हाइणो पवंदो। इन करे मां ॻाल्हायां थो कि तूं कुझु सम्झी सघीं, तूं मौन जी परिभाषा सम्झी सघीं। मां तुंहिंजो मुंहुं बंदि करण लाइ नथो चवां। तुंहिंजे अंदर में जेके वीचार था हलनि न, उन्हनि खे शांति कर। मां उनजे लाइ तो तोखे चवां पियो। तूं ईअं पाण खे विसारे सॼो ॾींहुं ॿियनि जूं गणतियूं खणी वेठी आहीं। मां चवां थो तुंहिंजे मग़ज़ में सॼे ॾींहं में 10 लखनि खां वधीक वीचार ईंदा आहिनि। हिकु मग़ज़ में, हिकु इंसान जे मग़ज़ में न 10 लख वीचार हिकु ॾींहं में ईंदा आहिनि। उन्हनि 10 लखनि वीचारनि मां तुंहिंजे कम जो कहिड़ो थी, तूं उनखे ॻोल्ह न। बाक़ी सभिनी खे छॾे ॾे हिकु पासे। कुझु बि तुक कोन्हे जेको तूं करे रही आहीं, तूं ॻाल्हाए रही आहीं, कंहिं ॻाल्हि जो कोई बि मतिलबु न थिए। मौन साधीनीअ उन में ई वॾी ताक़त अथई। इहो सत्संग शुरू शब्दनि सां थियो आहे, पर ख़तमु मौन सां ई थियणो खपे।
जेको तव्हांजो गुरु तव्हांजे साम्हूं वेही करे सत्संग थो करे, शब्दनि सां उन शुरूआत कई आहे त अंत उनजो मौन ई हुजणो खपे। मौन जी परिभाषा जेकी थींदी आहे न, उहा सची परिभाषा थींदी आहे। थी सघे थो पियो तूं पंहिंजे मुख मां जेको ॻाल्हाईंदी हुजे उहो ग़लति थी सघे थो, पर तुंहिंजे अंदर मां जेको निकिरंदो न उहो 100% सत्य ई हूंदो। इन ॻाल्हि जो तूं अनुभव कजांइ। बसि तुंहिंजो मुंहुं कुझु थो ॻाल्हाए, तूं अंदरि कुझु थी ॻाल्हाई पई। ॿिन्हिनि खे शांत करे तूं थोरी देरि 5 मिंट 10 मिंट जेतिरो बि तोखे समय मिले। हाणे अॼुकल्ह त व्यस्त बि सभिनि, कोई फालतू त वेठो न आहे। 5-10 मिंट केवल पंहिंजे लाइ समय कढ ऐं वेही करे सॼे ॾींहं जो ख़्यालु कर कि तूं सुबुह उथी आहीं त सभिनी खां पहिरियों छा कयो, उनजे कलाक खां पोइ छा कयो, उनजे कलाक खां पोइ छा कयो। ईअं न कि सुबुह उथी ऐं सिधो राति ते पहुची वञे, ईअं ठगी न कजे। तूं सुबुह खां राति ताईं कलाक करे वधिजे कि तूं सॼे ॾींहं में छा कयो अथई। इहे रस वठण वारियूं शयूं न आहिनि। अगरि आनंद वठिणो आहे न त वठ न गुरूअ जी वाणीअ जो। शब्द त वणी शब्द ॿुध, सत्संग तो वणी सत्संग ॿुध, ध्यान तो वणी ध्यान कर, सुरत करारी भई मत वारी, मधवा पी गई पिंडोले। इहा अहिड़ी शराब अथई कि तूं केतिरी ई पी वञ, हद खां वधीक पी वञ। उहा शराब पीअंदे तूं ज़रूरु किरंदीअ। हाणे तूं अधु बॉटल पीअंदे त किरी पवंदी, 1-1.5 पैक पीअंदे त हलंदी। बाक़ी तूं पूरी बॉटल पीअंदे त किरंदी ई न, उन में कोई तोखे बचाए न सघंदी। पर इहा सुरत जेकी अथई सतगुरनि जी सुरत, इहा जेकी मधुशाला आहे इन वाणीअ जी, इन सत्य जी, गुरु प्रताप साधकी संगति, कंहिं अहिड़े जो संग जेको ॼाणे चुको हुजे या ॼाण जी राह ते हुजे, इनखे चइबो गुरु प्रताप। तूं उनजो संग कर, उन सत्य जो संग कर ऐं उहा मधुशाला जो तूं उपयोग कर जेकी तूं वटि अथई, भरपूर अथई, कोई कमी न अथई। हिते अणखुट भंडार अथई, जेतिरो ॿुध ओतिरो घटि अथई। खोड़ ॿुधी सघी थी तूं, जीवन भर ॿुधी सघी थी पई, पर उन शराब खे कुझु अहिड़ो चखे वठिजे पंहिंजे अंदर में कि आनंद जी लहर डुबी वञे तुंहिंजे अंदर में, तुंहिंजी रगुनि में, तुंहिंजे खून में उहा शइ घुलिजी वञणी खपे पूरी तरह सां। कुझु अहिड़ो पीजे, तॾहिं चइबो सुरत करारी भई मत वारी, मधवा पी गई पिंडोले। उन में तूं लुॾंदीअ बि न, किरंदीअ बि न, उन में बसि अहिड़ो आनंद अंदर में रहंदी कि अंदरि ई अंदरि खिलखिलाईंदी रहंदी हिकिड़े गुल वांगुरु, ॿियो कुझु बि न आहे। ऐं उहो ई आनंद सभिनी खे खपे। बसि साधणो छा आहे, हिकिड़ो मौन। जेको असां ॻाल्हायूं था, व्यर्थ ॻाल्हायूं था, बेकार ॻाल्हायूं था पिया, तूं ख़्यालु कजांइ न, मुंहिंजे चवण ते तूं न वञ। बसि मुंहिंजो इहो हिकु अखर खण कि मां इहो चयो तोखे मौन थियणो आहे। हाणे तूं कमु छा थी करी पई, अॼु ई ॾिसजांइ सॼे ॾींहं में, थोरो सो अनुभव कजांइ कि छा तूं उहो न करीं त ॾींहुं न गुज़रे। हक़ बिना को थी सघे तो पंहिंजी वाणीअ सां कंहिंजी दिलि दुखाई हुजे, ऐं ॻाल्हाए ओतिरो ई जेतिरो सुठो हुजे, तुंहिंजे लाइ बि मुंहिंजे लाइ बि, हर कंहिंजे लाइ। असां सभिनी खां वॾो कर्म कंदा आहियूं वाणीअ सां। वाणी हिकु दफ़ो मुंहं मां छॾामजी वेंदी आहे न, वापसि न ईंदी आहे। उनखे असां वापसि खणी बि न सघंदा आहियूं। जीअं बंदूक मां गोली हली वई त तूं वापसि खणी न सघंदी आहे, धनुष मां तीर निकिरी वियो त वापसि खणी न सघंदी आहे। ईअं ई तुंहिंजी ॿोली आहे, तुंहिंजी वाणी आहे। उन वाणीअ खे थोरो विराम ॾे, बसि उन जो वीचार कर कि तूं जेको चईं थी, छा उहो साम्हूं वारे जे लाइ, मुंहिंजे लाइ सुठो थी सघे थो। बसि इहो ख़्यालु हिकिड़ो अंदर में अची वञे, इनखे ई गुरु होश चवंदा आहिनि। होश जेको मां हर चईंदो न, होश साधण जी ज़रूरत अथई। मां उन होश जी ॻाल्हि नथो कयां कि तूं ऑपरेशन कराई लेटी वेठी NSC थियो तो तीअं उथी करे वेही रही, उहा बेहोशी जी ॻाल्हि नथो कयां। जेकी तुंहिंजे जीवन में बेहोशी अथई, मां उनखे दूरि करण जी ॻाल्हि थो कयां पियो। थी सघे तो तूं जाॻंदे बि निंड में हुजे, थी सघे तो तूं हिते वेठे बि निंड में हुजे। भली कननि में मुंहिंजी ॻाल्हि वञे थी, पर तुंहिंजा वीचार घर में हुजे।
थी सघे थो न, कंहिंजे अंदर में थी सघे थो पियो, मूंखे ईअं अनुभव थिए थो पियो। तंहिंजे करे चवां थो, जिथे जेॾीमहिल जीअं आहीं केवल उतां जी ओॾीमहिल थी, घर में आई त घर जी थी, सत्संग हाल में वेठी आई त हितां जी थी वञ, गुरूअ जी वाणी ॿुधी थी त सॼो ध्यानु गुरूअ जी वाणीअ में ई हुजिणो खपे, ॿियो किथे तुंहिंजो ख़्यालु न हुजिणो खपे। न त जेको ॿुधी थी पई उन सां ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो। तूं सम्झंदी मां सत्संग ॿुधियो, पर जेको गुरू तुंहिंजे साम्हूं वेही करे पंहिंजी बीन वॼाए थो न, उनखे तुंहिंजा वाइब्रेशन ॾाढा ख़राबु पइजी वेंदा। तूं हिक जे पोयां उनजो सत्संग ख़राबु थी सघे थो पियो। तंहिंजे करे चवां थो, हिते वेही न त भाव शुद्धीअ सां वेही, उतां जा वीचार ख़तमु करे आ, छोकी हे उहो मंदिर आहे, हे सत्य जो मंदिर आहे। हिते अची करे माण्हू सत्य ई ॼाणियो आहे, कोई बेईमानी वारो मंदिर न आहे कि तूं हितां कुझु कूड़ सिखी वञी, कुझु ग़लति सिखी वञी। न, तुंहिंजे जीवन जे लाइ, तुंहिंजे जीवन जे रूपांतरण लाइ तोखे इहे ॻाल्हियूं हिते ॿुधायूं थी वञनि, सेखारियूं थी वञनि। थी सघे थो मां उमिरि में सभिनी खां नंढो आहियां हिते वेठलनि खां, पर थोरी इन ॻाल्हि जी ॼाण हूंदी, तंहिंजे करे मां चवां थो पियो कि शांति थी वञ, पंहिंजे अंदर खे बि शांति कर। अॻे त शांती थियणो थी न कुझु सालनि खां पोइ, अॼु न थींदी, 20 सालनि खां पोइ थींदी। उहा शांती अगरि अॼु ई अची वञे, जे जी ॼाणी पाण खे त जुड़ियो रहो जगदीश सां, जे आत्मा ॼाणी पाण खे त कढ संसे जो सी, पोइ जीअं वणे थी पी, सामी चए राम रस। तूं अगरि ॼाणियो अथई मां जी आहियां उन परमात्मा जो, त उन सां ई जुड़ियल हुजे न। अगरि ॼाणी थो, थोरो सो बि तुंहिंजे अंदरि ज्ञान उपलब्ध थियो आहे, तूं ॼाणी थी कि मां उन जो ई चेतन आहियां, उन जी ई आत्मा आहियां, उन जो ई अंश आहियां, त पोइ कढ पंहिंजे अंदर मां संसे जो सी, मतिलबु इहे भरम संसार जेके तुंहिंजे अंदर में भरियल हूंदा आहिनि, उन्हनि खे कढी करे ॿाहिरि पई। पोइ जीअं थी वणे तीअं पी, सामी चए राम रस। सुरत करारी भई मतवारी, मधवा पी गई पिंडोले। तूं अहिड़ी शराब पी न, अहिड़ी मधुशाला मां पी न, तोखे त सभु मिलियो थी फोकट में यार। चङनि खे त नसीब बि न थींदो आहे सत्संग। असांखे उन परमात्मा जा छा चइजे, हाणे तूं हथ जोड़े उन जा शुकराना कर, बसि हिन खां वधीक छा ई चई सघंदुमि मां। बसि उन जी ॿुध इहो तोखे कीअं पुकारी थो, कीअं तोखे हलाइणु चाहे थो, बसि उन जी जरा सी ॿुधी करे न तूं पंहिंजो जीवन सफल बणाए सघे थी। बसि हिकिड़े अखर सां, ॿ ई अखर ते मौन, जेतिरो ज़रूरी आहे ओतिरो ॻाल्हाइणो आहे, इन खां वधीक अन्यथा कुझु बि न ॻाल्हाइणो आहे। पंहिंजे बारे में ॻाल्हाइणो अथई त उते हाज़िरी लॻाए। अगरि कंहिं ॿिए जी निंदा करण आई आहीं, या कंहिं ॿिए जी बुराई करण आई आहीं, या ॿिए खां तोखे अंदर में लालसा थी पई आहे, त उहा पाण वटि ई रखिजो। पाण त विचलित आहीं, ॿिए खे बि कंदी छा? इहो बि पाप पंहिंजे मथे ते खणंदी आहे? न खण। तोखे हुजणो त पंहिंजे अंदर में बि न खपे, पर अगरि अचई थो त तूं कंहिं ॿिए जो मन विचलित न कर, तूं उनखे पाण वटि ई रख। स्वीकार कर कि थियणो हूंदो ईअं, मुंहिंजी कटिजे थी पई, उन परमात्मा मूंखां परीक्षा वरिती हूंदी मुंहिंजे मथां अहिड़ी बीतराए करे। स्वीकार कर इन ॻाल्हि खे, ॿियो कुझु बि न कर, आई वई करे छॾ इन ॻाल्हि खे। कुझु बि न थियण वारो अथई तुंहिंजे ॻाल्हाइण सां। छोकिन अगरि तोखे कंहिं कुझु घटि वधि ॻाल्हायो बि आहे न, त उहो परमात्मा ई ॻाल्हायो। तूं छा ॿिए जे अंदरि कोई ॿियो राक्षस थोरी वेठल आहे, कोई हैवान थोरी वेठल आहे तोखे घटि वधि ॻाल्हाईंदो त उन जे अंदरां चेतन ई न, जेको तुंहिंजे अंदर में चेतन आहे, छा ॿिए कंहिंजे अंदर में ॿियो कुझु थोरी आहे। चेतन सां चेतन ई तूं ॻाल्हाए, त जेको पंहिंजो ई आहे उन सां कहिड़ो वैर? कोई वैर न आहे। उनखे हथ जोड़े नमस्कार ई करणी आहे, धन्यवाद करीसि उनखे जेको तोखे घटि वधि बि ॻाल्हाई थो। चएसि अञा ॻाल्हाए वठि, थोरो सो अञा ॻाल्हाए, अञा तूं मुंहिंजी कटे वठि।
अञा तुंहिंजी ही कटिजंदे जेकी असां कटींदा आहियूं न, पंहिंजो इहो कर्म कटींदा आहियूं। कंहिंजे कुझु करण सां ई हक़ बि न, बीठे बीठे माण्हू ईअं अगरि बीठो हुजे माण्हू बीठे बीठे सुम्ही पए मरी पए त तूं परमात्मा सां सवाल कंदी की हिनखे थियुसि छा, हाणे त ॻाल्हायांसि पई, हिन सां चङो भलो बीठो हुयो, हिन महिल ई कीअं मरी वियो। त उहो परमात्मा कोई न कोई कारण ठाहींदो आहे। थी सघे थो उन कंहिंखे निमित कयो हुजे तोखे इहो ॾुख पहुचाइण जे लाइ, तुंहिंजी प्रारब्ध ख़राब वारी ख़तमु करण जे लाइ उन कंहिंखे चुनियो हुजे, त उनजो धन्यवाद करीसि। चएसि अञा अथई अंदर में त अञा चओ, मां स्वीकार करे रही आहियां, जेको तूं चईं थो मां मञण लाइ तयारु आहियां। अगरि स्वीकार नथो अथई त आई वई थींदो रहंदो। वॾनि वॾनि शहरनि में इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। छा करिणो आहे नंढियूं ॻाल्हियूं खणी करे पंहिंजो बि मग़ज़ ख़राबु कर, पंहिंजी घरवारी जो बि कर, पंहिंजे घोट जो बि कर, पंहिंजे ॿारनि जो बि कर। हिकिड़ी बाहि 10 जे पोयां थी निकिरी जे अॼु ॾियारीअ जो ॾींहुं अथव, अॼु ॾीए सां ॾीओ ॿारणो आहे, उन प्रेम सां प्रेम जी जोत जलंदी। हिकु ॾीओ अगरि कंहिं 100 ॾींहंनि खे उहो प्रकाश पैदा कराए थो न, तो उन ॾीए जी रोशनी घटि न थींदी। जिसके पास है उसको और दिया जाएगा, जिसके पास नहीं है जो है वो भी छीन लिया जाएगा। जेको तूं वटि अथई, जेको उन परमात्मा तोखे प्रेम ॾिनो अथई, उनखे केवल लुटाए, केवल लुटाए। लुटाइण जो ई त कमु करिणो आहे। बाटीनीअ त अहंकार ईंदी कि मां बाटियो, ऐं लुटाइण में तुंहिंजा खजाना ख़ाली न थींदा, उहे भरजंदा ई रहंदा। बसि लुटाइण सिख। जेको उन लुटायो अथई न तोसां, तूं बि उनखे अॻिते लुटाए। इहो ई त प्रेम थींदो आहे। अॼु आहे बि ॾींहुं इहो ई, ॾियारीअ जो ई ॾींहुं आहे। ॾीए सां ॾीओ ॿारियो, प्रेम सां प्रेम जाॻायो। बसि इहो ई हिकिड़ी सम्झाणी हुई स्त्रियुनि जे लाइ वधीक, छोकी मिलनि थियूं स्त्रियूं पाण में 10-15 मिंट अहिड़ो थियूं ॻाल्हाए छॾनि की हिकु जो मुंहुं होॾे हिकु जो मुंहुं होॾे, ईअं थो थी वञे। मिलनि ते एॾो ख़ुशीअ सां थियूं पियूं, भाकुर थियूं पाइनि पियूं, 10 मिंटे में ॾिस त उहा ॿिए रस्ते ते, उहो ॿिए रस्ते ते। ईअं छो भाई? हाणे त भाकुर बि पायो, हाणे त मिलो पियूं, एतिरे में अहिड़ो छा थियो? पोइ पुछे न उन ई ॻाल्हाए छॾी मूंसां, छा मुंहिंजी इज़त न आहे? तुंहिंजी इज़त खोड़ आहे भई, उन बि तुंहिंजी इज़त कई हुई। थी सघे थो उनखे परमात्मा निमित कयो हुजे, तंहिंजे करे उन तोखे कुझु चयो हुजे। बसि हिकिड़ी सम्झ, मौन। इन मौन खे साध त उहो परमात्मा पूरो जो पूरो तूं वटि थी, ॿिए कंहिं वटि वञिणो बि न आहे। आख़िरी में सभिनि जे अंदरि बीठल परमात्मा।